ब्रेकिंग न्यूज़ आहे ते अवां सां शेयर करे रहिया आहियूं। परॾेही वज़ीर तौरु जापान जो पहिरियों दौरो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु हो त पाकिस्तान ऐं जापान विच में सुठा लाॻापा आहिनि। जापान सां लाॻापनि खे हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइणु चाहियूं था। जापानी परॾेही वज़ीर सां मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। अहम ख़बर आहे, अवां सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। टोक्यो में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त परॾेही वज़ीर तौरु जापान जो ही पहिरियों दौरो आहे। पाकिस्तान ऐं जापान विच में सुठा लाॻापा आहिनि। जापान सां लाॻापनि खे हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइणु चाहियूं था। जापानी परॾेही वज़ीर सां मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। टोक्यो में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जापानी हम मनसब सां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त पाकिस्तान ऐं जापान विच में सुठा लाॻापा आहिनि। जापान सां लाॻापनि खे हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइणु चाहियूं था।